डिगड़ी में LBOD जी नाअहली ऐं लापरवाही सबबि सेम नाले ते ठहियल पुल इंसानी ज़िंदगीअ लाइ ख़तरनाक थी वियो। ख़स्ता हाल पुल कंहिं बि महिल हादसे जो सबबु बणी सघे थो। रहवासियुनि जो नोटिस वठण जो मुतालबो। तालका डिगड़ी जी यूनियन काउंसिल पबण खां गुज़रंदड़ LBOD जो सेम नाले जो पुल जेको नागाह खां देह 153 समेत ॿियनि ॻोठनि खे मिलाए थो, इहो पुल हिन वक़्तु इंतिहाई ख़स्ता थी चुको आहे। पुल कमज़ोर थियण सबबि पुल जे हिकु तरफ़ वॾी सोराख़ जीअं खॾो थी चुको आहे, जेको कंहिं महिल वॾी जानी व माली नुक़सान जो सबबु बणिजी सघे थो। पुल मथां रोज़ानो दर्जननि ॻोठनि जा रहवासी ऐं गाॾियूं गुज़रंदियूं आहिनि, जॾहिं त सवी एकड़नि ते मुख़्तलिफ़ फ़सलूं पोखियूं वेंदियूं आहिनि। इन पुल तां ज़रई अजनास खे ट्रांसपोर्ट ज़रिए मंडी ताईं पहुचायो वञे थो। इहो पुल एतिरो ख़स्ता हाल थी चुको आहे, कंहिं बि महिल किरी सघे थो। पुल जी ख़स्ता हाली सबबि हर वक़्तु जानी व माली नुक़सान जो ख़दशो रहे थो। ॻोठाणनि जो चवणु आहे त हीउ पुल नागाह ऐं देह 153 खे मिलाए थो, जेको हिन वक़्तु इंतिहाई नाख़स्ता थी चुको आहे। मज़कूरा पुल अचु वञ जे क़ाबिल न रहियो आहे। कणक ऐं कमंद जे सीज़न शुरू थियण वारी आहे। जेकॾहिं हीउ पुल टुटी वियो त सवी एकड़नि ते बीठल फसलनि खे शहरनि ऐं मंडी ताईं पहुचाइणु मुश्किल थी वेंदो, जंहिंसां ज़मीदारनि खे मुआशी नुक़सानु पहुची सघे थो। ॻोठाणनि जो वधीक चवणु हो त केतिरा ई भेरा असां लाॻापियल अरबाब अख़्तियारियुनि ताईं शिकायतूं पहुचायूं, पर हुन जो को बि खड़ तेल न निकितो। ॻोठाणनि असिस्टेंट कमिश्नर डिगड़ी, डिप्टी कमिश्नर विकास ऐं ॿियनि लाॻापियल अरबाब अख़्तियार खां मुतालबो कयो आहे त पुल जी ख़स्ता हाली जो नोटिस वठी मज़कूरा पुल जी फौरी मरम्मत कराई वञे। नसीर कुरैशी, इबरत न्यूज़, डिगड़ी।